साईं ओ सच्चा साईं, साईं ओ सच्चा साईं, साईं ओ मुझा साईं, साईं ओ मुझा साईं, साईं ओ मुझा साईं, तू मुझो मां तुझी, ओ तू मुझो मां तुझी, जो प्यार आहे तू में विश्वास आहे तू, जो प्यार आहे तो में विश्वास आहे तो में, जो प्यार आहे तू में विश्वास आहे तू में, जो प्यार आहे तो में विश्वास आहे तो में, साईं ओ सच्चा साईं, साईं ओ सच्चा साईं, साईं ओ मुझा साईं, साईं ओ मुझा साईं, तू मुझो मां तुझी, तू मुझो मां तुझी, जो प्यार आहे तो में विश्वास आहे तो में, जो प्यार आहे तो में विश्वास आहे तो में। सारी संगत के पूज देवी साहब राड़की साहब की तरफा सच्चो अज 5 साल कश्मीर 17 पूज देवी साहब ते सब उनजे दर्जा दर्शन किया से उनजे दर पे पहुंची करे उनजे रहमत सां सब पहुता से सतगुरु जी या महरी आए जे असांखे मिलाए करे सबके गॾु रखियो अथसि उन्हनि त असां ते किरोड़े कुर्ब कया आहिनि जंहिं असांखे जाथे काथे हाज़ुर नाज़ुर हरदम गड्डा संत महात्मा दरवेश हर एक जी जीवन बनाइणा आहिनि उहे असांखे सिखियायूं ॾियणा आहिनि जीअं कुझु असां करे वठूं कुछ पाण के बनाए वठूं।
थींदो जदी आ जदी कुछ ॾियणो ई पवंदो आ। जीअं संत महात्मा असां को कुछ वठण न है त असां समझूं असां खे ॾियणो पवंदो। उन धरती ते अची करे असां खे इहे सिखियायूं ॾियण आहिनि त इंसान बणिजी कुछ पाण खे बणाए वठूं। इहे असां को थींदो जदी जदी असां पाण खे झिको कंदासीं, कंध निवाए हलतासीं। जीअं संत महात्मा जेको जेस ताईं सिर न झुकाइबो इस ताईं अहंकार खत्म न थींदो आहे। हिकिड़ो हुयो उतो संत आया पे तो उनके चई खुशियां वोट हुनी अहंकार में चयो खुश न हूं तो छा ॼणा संत वट असां वेंदासीं। संत पूछे हीअं पियो माॾे ॼणा कुछ रखियल हुयुसि। उन बाट लफ्ज़ अहिड़ा ॻाल्हाया जेको संत खिले वेठो। हिन अंदर में चयो पियो त ॼणा असांजे संत जो कुछ रहियल आहे। जे असांखे चवंदो आहे पुट ख़ुशि हो, ख़ुशि न हो त बाक़ी छा। ऐं वियो अंदर में जीअं मन हूंदो आहे जीअं जाॾे डुकाएसि होॾे वेंदो पियो। संत चुप करे वेठो। चयसि पुट कुछ खपई कुछ ॼाए। चे ॼाए छा तूं वठण आयो आहे ॾियण त कोन आयो आहे। वरी संत चुप करे वरी झट गुज़री। वरी चयसि अब्बा तुंहिंजो परिवार ख़ुशि आहे? चइबो ख़ुशि न आहे त घड़ी घड़ी छो पुछंदो। चए हा ठीक तोखो न पुछां। चए चे पुट पानी पींदे? संत के खबर है, सच्ची खबर दस। असां ॿाहिरों कीअं बि हलूं अंदरों उन्हीं खे पतो। वरी चइसि अब्बा पानी पींदे? उञ लगी थी। चे छो तोखो घुरां थो छा? हे जे अहंकारी आहे वॾो, हिन खे काथे रस्तो मिलंदो ई कोन। इहो वेंदो इहो ॾाढो ॾुखियो थींदो। वठ कुछ बचाए वठांसि। रहमत जा सागर संत खे असांजी परवाह कोन्हे। असां जहिड़ा कई पेरनि में पिया त सो तकतो ई न आहे। उनखे असांजी कहिड़ी परवाह पई आहे भई असां कंदा पिया आहियूं। असां छा करूं था? न कमायूं था न ॾियूं था न कुछ करूं था। उहो जेको उन ॾिनो आहे उहो अलाए छा छा ॾिनो अथसि। संत जे मार भेणा हिन खे पतो न आहे। हिन जे लेके संत असां को मंगण आयो आहे पर असां कुछ ॾियण आया आहियूं। जे हे अहंकारी आहे इहो वेंदो पोइ इहो वरी उथंदो न। इनखे बचाए वठांसि। वरी चइसि अब्बा पानी पींदे? चे छो तोखो घुरां थो छा? पुट वञे त थो पर अॻो समुंड वांदो पियो थी। तूं हीअं रहिजी वेंदे
पो तू मां वटि ईंदे तंहिंखां हाणे वेही रहो चे छो मां घर कोन्हे छा चे तोखे घर आहे घर वारा त कढी छा चे छो करदा सॼी कमाई मुंहिंजी आहे मुंहिंजे छा पीउ जी कमाई आहे छा जो मूंखे न वेंदा जे मन तूं कमायो आहे चे हा चे तुंहिंजो पीउ जी मॾी कोन्हे संत त अंदरूं खोजना कंदा ॾिसंदा दाता जॾहिं जे हथनि सां दिलां ॾिठियूं मां पीउ ॾिसंदो मुंहिंजो ॿार पढ़ण वियो स्कूल को आयो रोटी खाधई अछो वॻो पातई पढ़ाई कयई वरी जेको न कमाईंदो त उनखे परेशानी जेको कमाईंदो उन जेका इहा ख़ुशी आहे जे अॼु जे दौर में कोई अमेरिका वेंदो पियो कोई लंडन वेंदो पियो कोई ऑस्ट्रेलिया मयरियूं ईअं ठरी पयूं आया मुंहिंजो पुटु अमेरिका वियो मुंहिंजो पुटु लंडन वियो अरे सॼी ममता ई ख़तम करे छॾी त मां छा थींदी आहे पीउ छा हूंदो आहे अॻे चवंदा अम्मा त तम्मा अब्बा त अबाणा जीवन ॿाहिर बाटा न त लेखा जमा अॼु जे दौर में चवां मुंहिंजा ॿार वञनि अकेली वेठी हूंदी चार चार पुट ॿार घुमंदा वरंदा आहिनि वरी ईअं ई न भई अचनि त मिलनि हा अञा मोकल कोन मिलंदसि अवल सॼा ज़िमा खई वेठी इन करे त उहा छिक न रही आहे अंदरो वारी जेका अॻे हुई अॻे जेसि ताईं कोई कंहिंजो मुंहुं न ॾिसंदो साह ईअं गोता खाईंदो कई महिल मां सां मिलंदो थोरी देरि थींदी त दर जे ॿाहिरों बीह रहंदा भई मुंहिंजी धीउ ईंदी पिया मुंहिंजो पुटु ईंदो पिया मुंहिंजो परिवार गॾु थींदो अॼु न धीअ रहण चाहिनि थियूं न माइट रवाईंदा रवाइण वारा तंग रहण वारी तंग थी वञनि पेट इन करे भरजी विया ए सॼी ख़तम थी वेंदी आहे अम्मा वारी तम्मा सभु पढ़ाई अञा जेको समो ईंदो पिया इहो अञा लॻींदो पियो अथव सचो साईं करे हलंदे चलंदे वरती वञनि जेको ईंदो पिया उहो अलाए छा ईंदो पिया जेको पहिरियों इंग्लिश ॻाल्हाईंदा पिया आहिनि इंग्लिश हाणे असांखे ख़बर कोन्हे उब थो ॻाल्हाए या सुब थो ॻाल्हाए असां पढ़ियासीं कोन वरी इहा पढ़ाई ॾिनई हक़ीक़त मां कोई चवंदा भेण सही त पाइजे मां ॼाण पढ़े के पंहिंजो कयो अथसि असां पढ़ियल कोन उहे सही उन वटि पातल हुजनि जे उन वटि छड़ो पुॼूं बसि असांखे काई सही न खपे छड़ो कागज़नि ते लिखी रखूं चङो इहो आहे जंहिंजे प्यार में छड़ो इहे कलाक ॿ वञूं पिया आहे सच इहे सचनि जा संग इहे सचायूं शेवायूं वरी इनखे संत चए पियो पुट कुझु खपे चए भला छो तव्हांखे कमु कोन्हे छा असांजे काड माना मुंहिंजी काड पियो आहे संत खे ख़बर हुई इनजी रेखा न मटबी उनखे ख़बर हुई इनजे जन्म जन्म जा खाता आहिनि चयांसि पुट जे हाणे तूं पाणी ढुकी नथो पीए पोइ गिलास घुरदे अॻो कोई न ॾींदुई चे छो न ॾींदा मां हेॾो मां घर में एॾो कमाए कुझु ॾिनो आहे मूंखे कीअं न ॾींदा सभु आहे मुंहिंजे नाले चे लिखी छॾियो थी चे लिखी न कमायो मां त मूंखे छो न ॾींदा चे पुट कोन ॾींदई संत वेठो रहियो चुप करे ॾिसे वेठो हे झट न गुज़री हे अहंकार में उथियो चेते वेठो आहे मां तंग पियो अथसि तंहिंखां उथी करे वञी काथे पसीरो थी विया हे जी जीअं पसीरो थी वियो वण जे हेठों डुकी वियो अञा पटको लाए सुम्हे पियो चे वण जे हेठों निंड करां पोइ वञा हेॾो नांग आयुसि उहो फूका ॾेसि
चेदा ईअं त न मार अॻे बि ॾिसंदो पिया उन चयो पाणी ॾियां रोटी ॾियां वरी तूं मारण आयो आहे। उहो वरी कांधलो ॾेसि पियो। हे जीअं जो नांग इनखे ॾिठो वेठे हे ॾके पियो हिनजी निंड कोनसि। चयो मार भेण वरी उन जॻह ते वेठो पोइ गिलाईंदो त वेठो हाणे त कोई ॿुधंदो ई कोन। उतो उथियुमि त सही जेकर मां जेको वेहा हूंदो पोइ मूंखे उहो चवे त वेठो पाणी पीरो ॾियण घर त जेसि ताईं पुॼा हाणे मुंहिंजो साह वेंदो आहे। चयोसि त मार न अॻे मां तंग थी आहियां वरी मूंखे मरण पए नांग खणी ट्रप खाधे। ट्रप खाधे जीअं जंहिंजे मथो किरियो त हिनखे वकोड़े वियो। हे रड़ियूं करे पियो बचायो बचायो बचायो। जंगल में थियो संत पंहिंजे ध्यान में वेठो चे कीअं हाणे फाथो आहे बचायो बचायो वञासि हाणे बचाए जांसि। उनखे ख़बर अहंकार घमंड छा आहे। असांजे लेखे संत असांखे ईअं देगन में खवाईंदा वेठा आहिनि छड़ो खाऊं। प्रसाद संत जो प्रसाद जो केॾो मुल्ह आहे। इहे मन खे ठाहिण जे लाइ हे जीअं जे संत वेठो चए मार भेण तिनखे नांग मारे थो वञासि बचाए चवां वाह वाह दया जा सागर न असांजा ऐब ॾिठई न गुनाह। अब्दुल्ला दरवेश चयो या असां ऐबदार असां पापी। हेॾा पहुच वारा संत महात्मा जेके दुनिया खे ईअं खई बीठा उहे चइनि वरी असांखे माना जे तोखां बिना ॿियो नाहे को चाड़ो विषे विकारन सोगो कहिड़ो जकड़े जी सारो। अच संत सचा आयूं तुंहिंजा बचा अच निर्धारन यादा पार कंदे सतराम स्वामी हिन दास जा बेड़ा पार। शल पार करे हे जीअं जे ॾिठई त संत उथी खड़ो थियो तकड़ में वियो चए मार भेण डंग न हणेसि। जंहिंमहिल डंग हणेसि पियो चएसि पियो त तूं त छॾ हुनखे मां पाण छॾे आयो आहियां। उहो कंधलो ॾिस पियो भई तोखे मारतो। अञा डंग हणेसि पियो संत अची वियो चए न मारेसि। नांग लही करे बीह रहियो चए तूं मोकिलियो छा माॾे जे तूं अञा चयो ई कई बीह रहियो। चए हाणे तूं चवेसि बीह रहे मां चवंदो हुअसि मुंहिंजो वास्तो इंसान न आहे। नांग वरी खणी करे हिनखे डंग हणे पियो चए न मारेसि। जंहिं मां टियों दफ़ो हयांसि पई हिन चयोसि मूंखे बचाए। चए मां वटि कुझु आहे कोन तोखे बचायां। चए अञा आए मस नांग मथे हेठि कंध करे बीह रहियो। इहा असां नज़ारो ॾिठोसीं विसाखी ते वेंदा हुआसीं देवरन साहिबनि ते हे बतियूं कोन हूंदियूं। अब्दुल्ला दरवेश 3 वॻे जीअं उथंदा दर्शन साहिब खोले पोइ चवंदा हलो त विसाखी जो टुॿो हणी अचूं। असां 3 वॻे उथियासीं सभु चयोसीं हलो दर्शन साहिब खोले हलंदा। असां वञूं पिया अॻे चंड्रो की राति हूंदी हे बतियूं बतियूं कोन हुयूं बल्ब राडा कोन बिजली कोन हुई। उन में आई बि हुई त कोई जीरो ॿारतो कोई नंढो बल्ब ॿारतो छो जे अॻे सभु को सोचे सम्झी ख़र्च कंदो इन करे उहो रखियल हूंदो। अॼु जे दौर में न हूंदो हाली त करे वठूं पोइ जेको हूंदो न हुजे भला शक न हुजे उधारो खणी बि दे हिकु बल्ब अॾा लॻी वञे। वयासीं बि वॾी देवरन साहिबनि ते 3 टाइम थियो 4 जीअं वयासीं बि अञा सभु पुल टपियासीं त हिकिड़ो नांग ईअं करे झूले वेठो। नांग हुजे वॾो कारीगर न एतिरो हुजे चङे प्लाट में हीअं घुमंदो अचे पियो। वरी अब्दुल्ला दरवेश जाॾे हले करे मथे करे हेठि कंध करे
असां रड़ियूं करूं पिया, ख़बर कोन्हे त पियो सम्झदासीं संतन वारी माना इहा ख़बर हुई पहुच वारा आहिनि, पर मोह मैटन वारो हुयो, ख़बर न हुई त कोई देवता आहिनि त असां इन्हनि में कुझु पाए वठूं। अॼु अञा असां उहे ॻाल्हियूं खणूं हा त छा चई छा चऊं, जंहिंजो को अंदाज़ न आहे। सॼा कागज़ भरूं इन्हनि जी महिमा बेपरवाह आहे। लिखण जी ताक़त न आहे। जीअं जैसां सभे भाइर भेणियूं हुयासीं, अमा सोनाई हुजे, असां ई थियासीं, मटुला जामन हुजे, अॻो पोइ न मिटी हूंदी ॾाढी, पेर अंदरि वेंदा हलिया, एतिरी मिटी हूंदी। असां ई वरी रहमत कई आहे, पुल ठहाए ॾिनी त पंध ईंदा हुए त पंध वञो। हाणे उहो त मथे साॻो रस्तो अहिड़ो करे ॾिनोसि, अॻे त मां चवंदसि साईं हू पेर वेंदा गप में मिटी में। हाणे त साईं ख़बर थी मेरो वॻो कोई न पईंदो, हथ मेरो न थिए, इन करे रोड रस्ता साफ़ करे छॾिया थी, पुल अहिड़ी बनाए छॾी थी, छड़ो वञो बसि उते पंध करे अचो। असां जीअं जे उते चऊं पिया अबा नांग थवे, अबा नांग थवे, चवंदो काथे आहे? हाणे असां चयोसीं असां ॾिठो, इन्हनि कोन्हे ॾिठो। मैटनि वारा मोह हुया, पतो न हुयो त एॾा के देवता आहिनि, इन्हनि खे ख़बर आहे भई हू दर्शन करण आयो आहे विसाखी ते। असां जीअं रड़ियूं करूं पिया नांग नांग नांग, चवंदा पोइ वीचारो आयो जे मिलां ते मिलूं थो वञे न, तव्हां जो रड़ियूं करो था उहो इन करे कीअं हुनखे भउ थींदो। असां चयो ईअं कीअं भउ थींदो, मतां अची पेरनि में पवे पोइ चवंदा चङो पेर सां खणी खणंदा हुअसि, हीअं पेर करे चए भाई जाथो जो आहियां, चङो वञ हलियो, हीअं हेठि कंद कई ईअं निकितो ई वियो हलियो उतो। त अमा सोना चवंदी आहे पुटु तव्हां रड़ियूं करो पिया न, इहे संतनि जी उन्हनि खे ख़बर हूंदी आहे। नांग तव्हांजे पीउ जो दर्शन करण आयो। चयो मां पोइ असांखे त भउ थिए पियो। चए न न पुटु भउ छाजो, उहो ॾिस कीअं वियो हलियो, कंहिंखे कुझु चयईं, पाण सभई गॾु हुयासीं, तव्हां हरू कुझु ॿाहिरि न रड़ियूं कंदा। वरी जे कुदरती असां जीअं वॾी देवरनि साहिबनि तो आयासीं त अबा वारा पिरकमा में चांहि पींदा हुया, वेठासीं। असां चयोसि बाबा नांग जे हुयो, पोइ उन माना हेठि कंध कयो, पोइ वरी तव्हांजे पेर हयो वियसि वरी वियो। चए वीचारो विसाखी विसाखी ते ईंदो आहे, हाणे चङो हिते वियो, इहो नांग हाणे ॿाहिरो ईंदो, डेवरी साहिब ते मथो टेकण ईंदो, उनजो नेम आहे। असां चऊं पिया हाणे नेम आहे, अब ओॾो कीअं ईंदो, चए उहो उतो हलंदो ईंदो आहे, हलो त तव्हांखे वठी। असां चऊं नांग कीअं असां ॾिसूं, भउ थिए पियो, असांजो साह प्यारो आहे। चवंदा चङो तव्हां परे को बीजो, मां डेवरी साहिब में बीहंदो आहियां वञी। उहो जे अचे थो एॾी पंधु करे पहाड़नि तो बि मां डेवरी साहिब जा दर्शन करां, त वलो उनखे ॾिसूं त साईं। असां उते ई वेठा हुआसीं अञा पिरकमा में, हेॾो नांग नाली मां निकितो आहे, एॾो हुजे लंबो छा चऊं। पोइ असां चऊं बाबू त ॿियो हुयो, हे ॿियो आहे, चवंदो इहो साॻियो आहे, अंधारो वियो न, तव्हां भला रड़ियूं करो पिया, हाणे चुप करे वियो, ॾिसो छा कंदो आहे। हक़ीक़त आहे, ॾिसण ॿुधण जी वॾी ॻाल्हि आहे। इहे संतनि महात्मनि दरवेशनि जा एतिरा त भॻवान सां लगन आहे, जे उन्हनि खे जीत जंत बि उनखे हेठि करे कंध झुकाईंदा आहिनि। असां कंहिंखे थोरो कुझु कंदासीं त हीअं कंध करे हलंदासीं, मां शेवा कंदो बाक़ी कोई कंदो ई कोन्हे। थोरी शेवा कंदासीं, कोई नालो वरदो, चवंदासीं असां जहिड़ो कोई आहे ई न दुनिया में, असां कंदा आहियूं न त कोई न कंदो आहे। वाह वाह, जंहिं शेवा कई आहे उन्हनि पाती आहे, उहे भॻवान आहिनि।
असांजो मन जॾहिं नादान आहे, जॾहिं ईश्वर ॾे पूरो पहुचंदो न आहे। अञा थोरो चङे कर्म में आणे हीअं करे कर वरी अहिड़ो अची वेंदो सुठो लोॾो जे वरी सॼी कयल घड़ी में वञाए छॾंदो आहे। उते जे उते कर्म सुठा कंदो आहे, उते जे उते चङायूं कंदो आहे, उते जे उते साधु लॻंदो आहे, मां जहिड़ो कोई आहे कोन। उते जे उते बेईमान थी वेंदो आहे। मन जे वस थी माण्हू ईअं थी वेंदो आहे। इन करे संत महात्मा दरवेश अवल मन खे काबू कंदा आहिनि। जेको उनजी शेवा कंदो, ध्यान सां वेंदो, उनखे वेंदो वधाईंदो, उनखे ॾींदड़ आहे उहो उनजे कॾहिं खुटंदी न आहे। असांजे लेखे असां रुपयो जेको विझंदा आहियूं उनमें कमु हलंदा पिया आहिनि न भाई। असां हिकु देग चढ़ायूं जॾहिं 50 माण्हू न खवायूं, हे हिकु देग मूं हज़ारे खवाए छॾंदो आहे। संत जी उते बरकत हूंदी आहे, सच्चाई जो रस्तो आहे। जेतिरो देगा न चढ़ंदी ओतिरो ईश्वर सभिनी खे खवाए छॾंदो आहे। ग़रीब अमीर कणो कणो खाओ पीओ। असांजो काथे घर वञण न पुॼंदा, असां 3 ॾींहं बाहि कोन ॿारदा। मां चङो कंदी हो, शेवा कंदी हो, घरनि वारनि खे जे खवाईंदा आहियूं ज़िम्मो त असां ते आहे। असां खणी वञूं, उहे अचनि त मथो टेकण न त पोइ छा थींदो? शब्द चवंदा आहिनि पोइ छा थींदो? स्वर्गपुरी सतरामपुरी आहे, हक़ीक़त आहे। पोइ मां खिलान पई, मां जो वेंदी जे खणी हिकु जाइ ते वियासीं, उहे चवनि पई भेण असां 3 ॾींहं चुल्ह में बाहि न ॿारदियूं। मुंहिंजो पोइ 3 ॾींहं भठी जी शेवा वरिती थिए, को बुआरी पाती थिए, तव्हां बिला शक न चए भेण हाणे वेंदा आहियूं, हिकु राति जो देरि थी वेंदी आहे, वरी सुबुह जो उथंदा देरि सां। 5-10 घंटा 7 घंटा निंड करे दिलि पवंदी त वरी सनानु पाणी करे घर जे कम कार लाइ पहुचंदासीं। आया हाणे संत जूं देगां चढ़ियूं पयूं, उते मिटी नथी न होवे कुझु करूं कुझु कमायूं। तव्हां वटि छा रवाज असांखे पतो कोन्हे। जो संतनि जा आस्थान खुलिया पिया आहिनि, चो बाबा माता साहिब जो मेलो आहे, गुरु नानक साहिब जो मेलो आहे। इहे असांजा लक्षण आहिनि भाई। चलो मेले ते हलंदा आहियूं, कुझु ॾेई हलो, ॾींदा कोन खाइण कान। उहे त उहे ई चवंदा आहिनि देगा चढ़ींदा बदुला करे शेवा खाइण वारनि जी, सुम्हण वारनि जी, खाइण वारनि जी। साईं उहे आलसियूं या तो घर में सुम्हे पिया उन्हनि जे टिफिन पाती वञूं, पोइ बचो छा? असां त चवंदा जेके वेठा आहिनि उन्हनि खे ॾेई अचूं, उहो पाण पचाए खाइनि। ख़बर पए न संत वटि कीअं कमाइबो आहे। उन्हनि खे मिले उते चए मुंहिंजो मुड़ुसु खिरणी पीअंदो आहे, लोटो भरे ॾे। आली त लोटा भरे, डोला भरे। मां त अजीब लॻंदो आहे। हाणे इन पासे आहियूं त ख़बर आहे कबीर भगत वांगुरु अश्वमेध यज्ञ संत खोले छॾंदो आहे। खाओ खणो खणो खणो, असांजे लेखे खणण वेंदो आहे। 3 ॾींहं अश्वमेध यज्ञ कयईं, आवाज़ ॾिवाईं, खाओ बि खणो बि, सभु को भरियूं करे खणण सिख। इहो असां पाण कयोसीं। ॻाल्हि करूं जॾहिं पहिरियों साईं धुनी साहिब रखाई राड़की साहिब में, उन्हनि जी कुदरती सचे साईं जी रहमत आहे, शल तोड़ निभाईंदा। उन ॾींहंनि में असांजे मंडल गॾु कयासीं, इन जी दया सां कयल इन जो असां कोन्हे सघियो। वाह वाह, इन जेको कयो आहे असां न करण जहिड़ा आहियूं, न करूं था, महिनत कोन करूं था। अञा आलसी वेंदा आहियूं, चवंदा सुम्ही पऊं। साईं धुनी साहिब रखाई पहिरियों दफ़ो 51 कलाक राड़की साहिब में आया। मूंखे चवंदे शारदा 51 कलाक मूंखे धुनी साहिब आरंभ करणी आहे, पोइ तूं अहिड़ो कर जीअं माना सुठे नमूने पाण शुरू करूं। मां साईं पहिरियों तव्हां ॿुधाए छॾो, पोइ तव्हांजी आसीस थींदी, पाणे कमु थींदो। कीअं थींदो आहे कीअं माना, छो जे ईअं पाठ साहिब रखबो त 3 ॾींहं कोकियूं बि पचाईंदासीं, शेवा बि कंदासीं, वरी ख़बर न हूंदी, पाठ ॿुधंदासीं, झूटा खाईंदासीं। भई हाणे जे पढ़ूं त अखियूं त खोलूं,
वेठा हुआसीं कुदरती असांजो नंगर ठरे पियो कुपर पचेना हुजनि उन ॾींहुं जंहिं ॾींहुं दुनी साहिब साईं आराम साहब करायो साईं चवंदा आहिनि पोइ शारदा ईअं कर न कुपर पचाईंदे हितां रोटी सभु खई वञिजो पोइ थोरो टाइम ॾही या घर गाॾी ॾींदो आहियां पोइ मोटी अच वरी पोइ हिते पंहिंजो जीअं तोखे वणे कर असां सभई वेठा हुआसीं जेके वियासीं मां चवंदा आहिनि हलो साईं गाॾी ॾिनी आहे हलो त कुपर पचाए अचूं वरी छो जो राज वरी हिते जेका मालिकनि शेवा ॾिनी वरी कंदासीं वरी सुबुह हलंदा त पूंजे करे मोटी ईंदासीं छो जो 3 ॾींहं असांखे करिणो आहे चवनि भेण पुठी कीअं ॾियूं मां चवां साईं चवंदा आहिनि पुठी कीअं चए पोइ तूं पसीरी थी वञे चओ माता मां पुठी नथी ॾियां मां हलंदी पई आहियां छो जो तोखे शेवा आहे तो जे तूं पुठी ॾींदी कोन पोइ छा जी पुठी आहे खिलियासीं ॾाढो मां चवां नथी मां त पुठी कोन ॾेई न तव्हां पुठी ॾियो सदा जीअं तव्हांजी मर्ज़ी कंहिंखे ससुनि चयो कीअं वेंदी थधो पचायो आहे नंगर टरियो आहे भई भई असां वेंदासीं साईं जे चयो शारदा सभिनी खे चयो रोटी पंहिंजी खई वञनि वीचारियूं घर में वरी कंदियूं अची वियो सभु कंहिं डोलो कयो कंहिं बाल्टी कंहिं जेतिरो जंहिंजो परिवार सभु कंहिं खणणु शुरू थियो उते देवरी स्वामी उते ख्याल आयो मुंहिंजो कम्बीर भॻत चयो खाओ बि खणो बि सादरा तूं खवाईंदो पियो आहे दया कर जे असां इहे डोला बाल्टियूं खणी वियासीं त असां हॾनि राम हुई असां वरी हिते असांखे ॾुखियो थींदो हाणे चवंदासीं घर में पकी पई आहे पकी खाधल उहा वणंदी आहे खणी हलूं खाओ खाओ बस जल्दी खाओ मां खिलान थी मुंहिंजी भाई खणो बि खाओ बि चए भेण खाईंदासीं न देरि थी वञे खणी हलंदासीं मां सादराम दया सॼो देॻा चढ़ाए छॾियो चवंदो खाओ बि खणो ॾेर की वञो पतो असां बि खणी हलंदासीं हलो भाई जंहिंमहिल रात जो मोटी आयासीं त साईं वेॾा देवरी साईं चवंदा शारदा थी आई मुंहिंजो हा साईं चए कुपर कुपर पचाए मुंहिंजो हा साईं चवंदा पोइ रोटी वोटी खणी विया मां साईं सभिनी डोला बाल्टियूं खयूंसीं साईं दया कर जे अश्वमेध यज्ञ खोलिया थी असां इहे डोला बाल्टियूं खयासीं पोइ असां आलसी चवंदासीं हिकु ॾींहं जे 3 ॾींहंनि जी रोटी खई वञूं फ्रिज मां पोइ कढी गरम करे खाईंदासीं पोइ मिले अलाए न मिले हाली त मालपुड़ा खाई वञू जो सतगुरु सां शेवादारी विया पोइ मालपुड़ा खे खाईंदा दिलि सां सचा साईं टोली सां विया पोइ मालपुड़ा जा वेला इहे थींदा नुक्ती जो जलेबियुनि जो मालपुड़नि जो सच सतगुरु सां शेवादारी इहे त संतन महात्मनि सां हूंदा आहिनि गॾु सचे साईं सां शेवादारी गाॾो आहे पोइ खाईंदो वञे मालपुड़ा गरम लांदा वञनि खाईंदा वञनि सभई चयसि अड़े एॾा जे खाईंदो न कुझु सोचंदो पियो वणंदा पिया त कीअं खाईंदो न चयो त सुभाणे करे रोटी न कंदो अञा मां नवां वेनी करे खाधनि में 100 कंदुमि सभु कोई चवंदो भई 100 मालपुड़ा खाई विया असांजो कमु बि ईअं आहे हाली जेतिरो वणे न वणे हाली त खणी वञूं पोइ त फ्रिज में पियो रहे त घटी में पियो रहे पर हाली खणी वञूं ये संत महात्मा ॾियण आया आहिनि खवाइण आया आहिनि संत खे कोटी कोन्हे उहे अञा ई चवंदा जून 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 हे ॾेवण तूं असांजो अथसि इहो जल्दी ॾींदो चवे पुट ॾींदो हाणे लिखियो लिखी छॾियो चवे धन ॾींदो चवंदो तुंहिंजो दुकानु वरसजी वेंदो जेको गुरू से जेको मन आहे इहो असांजो उनखे ॾुखियो थींदो छो जो लगाम कोन्हेसि मन खे घड़ी में चङा कर्म कंदो नेम कंदो टेम कंदो वरी जेको ग़लति माण्हू मिलंदो कंहिंखे पोइ उहो वरी ओड़ो संग थी वेंदो जंहिंसां जहिड़ो संग कंदो ओड़ो ओड़ो थींदो वेंदो इन करे इंसान पाए नथो सघे ख़बर हिन टाइम सभु कंहिंखे आहे जीअं उहो संत सम्झाएसि पियो भई न कर पाणी बि पीबी वे भी खा भी अहंकार घमंड ख्याल ऊंचा झुकण न वॾाई जे करे माण्हू हेठि थी वेंदो आहे
मन नीवा मत ऊंची। मन जिको थींदो तो मत पाणे ऊंची करे छॾो, गलत न करण ॾींदो। जी चई पोइ जैसा भुलिजी पाऊं तो तू न भुलाइ जाए। वो जॾहिं असांजी सच्चाई जो रस्तो हूंदो, सच ॻाल्हाईंदासीं, कूड़ के खत्म कंदासीं, असांजी जीवन ठही पवंदी। जे ना त ईअं ई हलंदा हलंदासीं रोज़ या रूटीन आहे। असां 12 महीने में 10 दफ़ा पुछंदा आहियूं भई सत्संग ते ईंदे? अवल तो चवनि भई पंहिंजूं न ईंदियूं, हाणे परायूं छा, सभु पंहिंजूं। भई असां प्यार सभिनी में वरितो आहे। हा, सचे साईं जा कुर्बिन एतिरो ॾिनो कोन्हे से अञा। चे तो छा छा ॾिनो, तो छा न ॾिनो, कंहिं लाइक़ ई कोन आहे, तो सभु कुझु ॾिनो। इन लाइ छा छा ॾेई छॾियो आहे, अञा असां कोन्हे से ॾिनो। अञा असांखे हू टाइम कढणो आहे। पर वरी बि अञा किरोड़े कुर्बिन जे पंहिंजे प्यारनि जा, सतगुरुनि जे दरनि जा दर्शन करायई। इहे भागनि सां मिलंदा आहिनि, नसीबनि सां मिलंदा आहिनि। संतनि जो मेलो ॿुधी वठ, वचन ॿ टे ॿुधण जो थी वेलो, इहो ई वेलो अथव जेको पाण सुभाणे विसारे छॾंदासीं। ॿिए ॾींहुं चवंदासीं थकलूं, टीजे टे ॾींहुं डेवरी साहिब ते ईंदासीं कोन। उन खां पोइ चवंदासीं कपिड़ा धोतासीं, कमु कयोसीं। हा, कमु करूं, मेरो वॻो में कोन पाए ईंदासीं, वरी बि सरफ में धोइणो ई पवंदो। रोटी खाईंदासीं, बुखिया कोन वेंदासीं। पाणी पींदासीं, प्यासा कोन वेंदासीं। उहे जेके असांखे सभु यादगिरियूं आहिनि, मुंहिंजी रोटी जो टाइम आहे, मुंहिंजे पाणी भरण जो टाइम आहे, बिजली वेंदी, कपिड़ा धोई वठां, इहो यादि कोन्हे जो मुंहिंजो कलाक मुंहिंजे गुरू खे ॾियणो आहे। ॾियणा असांखे 2.5 घंटा आहिनि। हर जेको चए गुरू जो शिष्य, साॻाऊं गुरू एक शेवा अनेक। सभु ॿार पंहिंजे पीउ जो सॾिबो आहे। तोड़े कोई गोद वरतो आहे, निणान को वरतो आहे, ॾेर को वरतो आहे, पंहिंजे को वरतो आहे, सॼियूं मॾियूं ॾींदो आहे। सभु कुझु उनजे नाले लिखी छॾंदो आहे। वरी कोई मिलंदुसि चए मूंखे गोद वरतल आहे। कॾहिं ईअं न चवंदो आहे मुंहिंजे पुट पेट जो मां सॼो खातो ई हुनखे ॾेई छॾियो आहे। इन करे सचनि जो संग सच पच मोहे न हटे। हिकु दफ़ो सिर ॾेई छॾियोसीं। भगत साहिब चयो आहे विकामनि घोड़नि दावत न आहे। विकाम जी व्याज उन्हनि जा नाला आहिनि, उन्हनि पाण खे विकामे छॾियो। असां शिष्य उन्हनि वांगुरु, पर ओड़ा शिष्य थी नथा ॾेखारियूं। उहे के कणा हुया जेके निकिरी पिया आहिनि। को वक़्तु रोज़ ई मां चाढ़े ॾींदी हुअसि, पर वणिया उन गुरू खे ओड़ी महिल जंहिं महिल उहो पंहिंजे रूप में बीठो। असां रोज़ शेवा करण वेंदासीं, पर ख़बर न आहे इनखे कंहिं महिल असांजी ॻाल्हि वणंदी, कंहिं महिल मन बेईमान, कंहिं महिल चवंदासीं सुखी न हुजे, कंहिं महिल चवंदासीं परेशान हुजे। जंहिं ॾींहुं इहो सोचियोसीं उन ॾींहुं सज़ा असांजी बि शुरू थी वेंदी। अॻे चवंदा ॿिए खे ॾिसी डर पसाई पंहिंजो भरई कर। अॼु जे दौर में ख्यालात बदिलजी विया आहिनि। थोरो कोई ख़ुशि हूंदो आहे, कोई हूंदो आहे चए इनखे पैसो आहे, जाज़न में वेंदो विया। अरे करम साईं राजा थियो, करम साईं रहत हलेसि थी। सभे राजा कोन थींदा, सभे फ़क़ीर बि कोन हूंदा, सभे वज़ीर बि कोन्हे हूंदा, सभु नौकर बि कोन्हे हूंदा। जॾहिं असां सची नौकरी चाहींदासीं त असां नौकर कंहिंजा थियूं। नौकरियाणी बिहाइण में देर नथी लॻे, उनको वठूं था ड्यूटियूं, चप्पल कण, ॿुहारी पाए, झूठा बर्तन कण, बच्चो सचो बि कण, बच्चो कण सचो कण। सच्चाई सां ॾींदा कोन, चइबो आहे बच्चो सचो, सच जो ॾियणु
वो खुटंदो न। बचल त असांजे धर्म बचो जॾहिं उनखे ॾिनोसीं। सच वारो ॾियण इहे सचाई जेके सब खे खवाए करे सब खे पालण हा ॾियण हा दाता ईश्वर घर असां पाण वो कलाक नथा कढी सघूं त चवंदा साईं असांखे ॾे। हाणे पैसे में घटि थी विया साईं ॾे जाइ सोड़ी हाणे कोई वॾी वठी ॾे। ख़बर आहे संत असांजी पूरत कंदो। इहा ई ख़बर आहे असांजो बंगलो वठी ॾींदो। बाक़ी इहा ख़बर न आहे असां कुझु करूं तुंहिंजी जुती में असांखे जाइ बि थो मिले। इतों जी ख़ुशी में ख़ुशि लॻा पिया देह जी ख़ुशी खे वठी विया। रूह जी ख़ुशी रूहानी कोन्हे से कई जेको असांखे रूह खे मिले जेको असां कुझु पाए करे खणी वञूं। देह जी ख़ुशी खे लॻा पिया 5000 वारा वॻा पायूं कपड़ा पायूं जर्सियूं पायूं लोहियूं पायूं पाण खे ढके हलूं। रूहानी ख़ुशी जे नथा वञूं। उहो असांखे टाइम कोन्हे। टाइम कढणो ई पवंदो वे। बालपण ईअं थिए जीअं आवाज़ हले थो। जवानी जल्दी वही हली पतो न पियो। 25 साल गुज़री विया। उमिरि मोड़ खाधी आहे। पंहिंजे लेखे शरीर साथ छॾंदो वेंदो आहे। पंहिंजे लेखे घुमण में फेरी वियो आहे। जंहिंजो असांखे एतिरो बाहर आहे मां करां थो मां कमायां थो मां कंहिंखे कमायां थो मां को सवा मुंहिंजो घर न हलंदो उनजो बावर असांखे कोन्हे। जेको जेको असां चाहींदा आहियूं संसार में सुख चाहियूं था जीअं चए सुख बि दुख बि शब्दनि में चई ॿुधाईंदा आहियूं। सच्चा संत खे इहा वेनती हूंदी आहे ब दुख सां सही न सघंदासीं पर रहमत कर। सुख में सुखी दुख में दुखी सुख जेके ॾिना अथसि असांखे भुलाए छॾियो अथसि। इहे दाता जा दर आहिनि। ईअं चवंदा आहियूं त वेंदासीं असां गिराई ओॾो खाई ईंदासीं। पक संत असांखे खवाईंदो। उथता आहियूं वीचारा इंतज़ार में बीठा हूंदा आहिनि। चवंदा आहियूं साईं असां त कंहिंखे खवायूं सभु काथे खाई अचूं था ॾियूं कोन था वठूं था। जेको गुर भावना गुरु जी भावी उहा अलॻि ई हूंदी आहे। जेतिरो जेतिरो सत्संग सच्चाई जो संग गुरु जो प्यार गुरु खे बि ईअं वणंदो कीअं गुरु तोखे वणा वणा आए बि त मूं में आहिनि घणा घणा सभु कुझु न मुंहिंजा इम्तिहान हलंदा आहिनि। पढ़ो इंग्लिश किताब निकिता आहिनि ॾाढा ॾुखिया आहिनि। असांखे ख़बर ई कोन्हे अलीबा खे कीअं लिखबो आहे कीअं गुरु खे इम्तिहान ॾींदासीं। ॾियण जहिड़ा आहियूं ई कोन। वॾाई में चवंदा असांखो इम्तिहान न भाई हेॾा पहुच वारा हुया उहे चयो वठ न गुरु इम्तिहान तो मोकिलो। हिन जो असां इम्तिहान काथे ॾेई सघंदासीं। वेनती करूं ही मुंहिंजा मालिक असांखे पैदा कयो थी संसार ॾेखारियो थी पंहिंजे दर ते पुॼायो थी धिके दर तां करण घुर्जे। तालिक खे तरक बाबा रहमत जा सागर आहिनि दया जा भंडार आहिनि। जॾहिं असां इहो चाहींदासीं खणंदासीं हलाईंदासीं ॿुधंदासीं ॿुधी करे घरनि में यादि करो। सत्संग ग़लति कोन्हे वे जेको जाते वेंदो पिया दुकान खुलिया पिया त सौदो जहिड़ो सुठो मुंहिंजा सचा सतराम तुंहिंजो सौदो सचो तुंहिंजे सौदे में सचाई वाह हिकु हिकु लफ़्ज़ में सच अथसि। जेको जाते वेंदो आहे वचन इहे लॻंदा पिया आहिनि करे वठो कमाए वठो पाए वठो। कॾहिं टाइम मिलंदो जे असां पाईंदासीं कॾहिं टाइम मिलंदो हुन सां मिलंदासीं। मिलण जो मौक़ो इहो जेको अॼु आयासीं
मिलई न मिलई वरी माने जनम अलाए अचूं अलाए न अचूं। अचण थी चुको मां जे गर्भ में 9 महीना मां के परेशान कयोसीं। सूर ॾियण में उनखे ॾुखियाई कईसीं। अॼु उन असांखे सुख ॾिना आहिनि, असां उनखे न छॾूं। जॾहिं असां चाहींदासीं माने जन्म में आया आहियूं कुझु पाए वठूं, कुझु खणी वठूं, त कुझु खणी वठूं। रोज़ सत्संग ॿुधो, हलणियूं करो। वरी ओड़ियूं न थियो 3 ॾींहं डेवरी साहिब ते न अचो। हाणे असां पवन वारनि हिननि खे चई वेंदासीं। चवंदा आहिनि जानकी ईंदी आहे पोइ सभु वेंदा आहिनि, भाई जानकी तूं टाइम कढ। चई वेंदासीं मुंहिंजे करे अचो, कुझु कोन उनजे करे आहियूं। मेले साहिब जी मौज ते वञूं था। ई संत जा आस्थान। मिठो बोलण नेव चलण हाथों भी कुछ दे। रब जिन्हां जे पास है जंगल क्यों ढूंढे। अरे अगो गुरु बीठो आ सब कुछ दिनो दल भिटकदा रहता। पत्थरन में पान घुमो था, पान गिलजू था। उन्हें असा के सब कुछ दिनो आ। अगो बीठो आ पर उतो तो भिटकू था वरता। चलो टाइम कोने वांदा कोनू नथ्यो वांदा। कमाए कमाए सुमो खबर पौंदी त सूर कीअं हूंदा आहिनि। कमाइण ॾुखियो आहे भाई, खाइण सुखियो आहे। उहो कमायूं जेको चवंदा ॾुखियो आहे, पर ॾुखियो कोन्हे। हनुमान पहाड़ खयो राम जे करे। साधराम असांखे किलो वज़न न ॾिनो अथसि। अञा चवंदा आहिनि घुमण में तकलीफ़ थी भेण ॿियो कोई खई हलंदो। वाह वाह, माउ पीउ बि साथ न ॾींदा। उहे चवंदा घर वारा ई चवंदा गीले गीले जंगा नाल जो पनी खई वञ। संत चवंदो अच छड़ो वीह जी हिसाब जो आहे। असांजो कयल कुझु कोन्हे, बिन मांगे ॾिनो अथसि। अलाए छा ॾिनो अथसि असां। बिन मांगे मोती मिले, मांगे मिले न भीख। फुल्के कम घुमंदो वरतो हूंदो आहे, दिलि पवंदी आहे फ़क़ीर खे ॾींदा न त चवंदा पियो ई कोन्हे। छछे में पियो हूंदो आहे, उनखे ॾींदे दिलि न थींदी। इन्ही करे संत महात्मा असांखे सिखाइण आया आहिनि। जीअं उनखे नांग डंग हणे बि पियो त संत बीठुसि वञी। असांजो गुरु केॾा असां मन जे वसूं न वेंदा। उनखे ख़बर आहे हे न पहुचंदा आहिनि, ख़बर अथसि टाइम न करदा आहिनि। वरी वरी टाइम ॾींदा आहिनि। कुझु सिखी वठो, खणी वठो, अचो कुझु पाए वठो। वरी बि उहे संत असांजा ॾोह न ॾिसनि। इन करे अबन को आजो करे मुंहिंजे ॾोहनि ॾे न ॾिसनि। फज़ुल सां परचनि ये असां ते रहमत करेनि। जे असां खणी कुझु कोन आया आहियूं, पर वेंदासीं बि कुझु कोन खणी वेंदासीं। देई साड़े करे चौथा यारा करे वेही रहंदा। देह सां कंहिंजो वास्तो ई कोन्हे। हिकु ॾींहुं सड़ी वेंदी, हिकु ॾींहुं अचण जो, हिकु ॾींहुं वञण जो। आयासीं माइटनि पोइ ख़ुशि थिया हूंदा। ॿार ॼायो, धीउ ॼाई, पुटु ॼायो, डरंदा। अॼु समय ते जेके वॾी पाखियूं ॾिनियूं ॼाण पुटु विराए कोठी परणाए पुटु वया जी आहे कोठी। हाणे वरी वॾियूं हाणे सभु चवनि भेण असांखे नुंहुं फुल्को न आहे ॾिजे। भई छो न आहे ॾिजे? भेण ॾाढा तंग। अरे जॾहिं बि हाणे मेले में आहियूं त हाणे नुंहुं बि त गॾु आहे, वरी असां बि त गॾु हलूं। भई अचो अचो, रोज़ वञो दर्शन करे अचो।
टाइम रखो, नंजा रखो, पंहिंजा रखो। शीतल मन जॾहिं थींदो जॾहिं सतगुरु जे दर ते पहुंचदासीं। इन्ही वट सॼी सच्चाई आहे। कूड़ कपट खोट धक्का बेईमानी कढंदा वञो। रुगो चवंदा आहियूं कल युग आहे, कल युग आहे। सतयुग ताईं हूंदासीं छा? एतिरी आहे गारंटी। रुगो जे चवंदा आहियूं कल युग आहे, इहा अवतार बि त कल युग में वठी आया। हर संत पंहिंजा दुकान कढी वेठा, अचो अचो नाम वठो, ध्यानु वठो। ज़ोरी चवंदा आहिनि ढोलकी जूं वे कुझु गाऊं, कुझु वॼायो। वे पोइ मुख सां त चवंदो। इहो मूर्ख कुझु न चवंदो बिना चवंदो पाणी मथे झूपड़ा मूर्ख पाणी अॻो पिया। जॾहिं चढ़ंदासीं वेंदा मूर्ख उञ मरिन। अॻो ख़बर आहे असांखे, असां न वेंदासीं त थींदो ईअं जेको चवंदा पिया। उहो बि गुरु वरी रक्षा करण वयुसि। भाई चएसि अवल मां तोखे ईअं चवंदमि तूं कीअं मां वटि आयो आहीं? चए मां तोखे ॾिठो भई तोखे मारदो पिया, नांग बचाए वठां। चए पोइ हाणे चवण जीअं तूं चवे। चए पोइ नांग तुंहिंजे चवण में आहे। चए ज़ाहिर आहे। चए पोइ एॾो माना कीअं तूं कयो आहे? मूंखे ई ज़ोरी चए पई वरी नांग सां ई प्यार थी तुंहिंजे चवण ते डंग बंदि के। चए उहो उनजो कमु आहे। कुतो पटंदो आहे पर जे पालेसि त मालिक खे न खाईंदो अथव। आज़माए ॾिसो, मालिक जो वारो पवंदो, दर जे ॿाहिरो बीठो हूंदो, कुतो पटंदो न। सभिनी जानवरनि में कुते खे ॿुधी अथव। इहा अथसि भई मुंहिंजो मालिक आहे। इहो वॻ फुल्को विझंदो पिया, उनखे कॾहिं मालिक खे न पटंदो। उनजे घर जी रक्षा कंदो, उनजी चोरी करण न ॾींदो। उहो ॿिए खे पटंदो, मालिक खे न पटंदो। असांजी आदत आहे जेके घर जा फुरणा हूंदा, कम हूंदो, विढ़ण हूंदो, कुझु हूंदो, अची हिते सभु को ॻाल्हाईंदो वेठो। अॻो नेम हलंदा पिया, टेम हलंदा पिया, ॿारो चवंदी वेठियूं, ॻाल्हाईंदी वेठियूं। कंहिंजो ध्यानु हूंदो न त वेठियूं पंहिंजी जहिड़ जंदियूं। दुनी साहिब हलंदी पई जम पाठ साहिब पढ़जे, जेको जाते वचन त साॻा आहे। गुरु जा तूं वचन मान, उनमें तुंहिंजो फ़ाइदो आहे। गुरु तोखे पार पुॼे थो, गुरु जो तोसां वाइदो आहे। अगर संत चयसि ठीकु आहे भाई हाणे मां वञा थो, नांग बीठो थी, पोइ हाणे इनखे तूं जलजांइ, मां नथो जलांसि। चइबो इनखे वरती वञ। चए मां छो वठी वञा, मुंहिंजी दिलि हुजे अलाए न हुजे। संत मिलंदो आहे, खिलंदो बि आहे। उहो चवंदो पतो जी मर्ज़ी, घर जो कमु पियो थिए। बदूला दरवेश वेठा, हिकिड़ो चयो साईं मां वञा। चए बारात रही पियो। चए साईं वञा, माखो सवा ॻमियूं बि कोई न ॾूंदो। हाणे ॻऊं बि ॾूंहां ज़ाहिर आहे, माखो सवा उहा गाह बि न खाईंदी। चए चङो ईअं थी, उहा गाह न खाईंदी, चुप करे बींदी, राति रही पियो। चए न साईं हाणे आसीस कर, वञ। अञा वियो, घर पहुतो, कारमंडल ज़ाल खे चई मूंखे ॾे। अञा ॻऊं जेको वेठो कोन, पाण कंध खणी सचई, उते मरी वियो। अब्दुल्ला दरवेश जो माण्हू आयो, चयो साईं गुज़ारे वियो वीचारो, ॻऊं ॾुअण में हो। पोइ कारमंडल उते पियो अथसि। चयोसीं कारमंडल अॼु रखियो हुजे, ॻऊं न ॾूं खणी, राति रही पियो। भई हिते रहिया त कोई बची वञे, मिड़े विहाए छॾूं सा। हाणे इहो चयो त मां घर वञा, हाणे त उन्हनि खे खीर ई वठिणो पवंदो, हूं वरी इहो ॾुई त ॾींदो न। असां जेको चवंदा संत चवंदा, पोइ असांखे लॻे संत ईअं चवंदो पिया। उनखे ख़बर आहे असांजी, इहा ख़बर अथसि हिन सेकंड में असां श्वास खणंदासीं न खणंदासीं। हाणे बीठा आहिनि, ख़बर अथसि तूं उथाए अलाए न उथाए। उहो उनजो कमु आहे, असांखे पंहिंजो श्वास आहे कोन। न दिलो भई दुआउनि जो खड़को थींदो आहे, गिलास भई दुआउनि जो खड़को थींदो आहे। असां वेंदासीं चढ़ो चवंदा अदा मरी वई, मेड़ मरी वई, ॿियो छा कंदा? असांखे सभु कुझु दिलि पवंदी न, कोई मिलण ईंदो न त उहे ॿार दिलि सां छा थींदो। असां वेंदासीं पर छा कंदासीं? हिकु ॾींहुं अचण जो, हिकु ॾींहुं वञण जो, सचो साईं करे ख़ुशी ख़ुशी सां हलिया वञूं।
छा आहे जीवन? जीवन ही आहे जेका हेठि वे। कबीर भगत ओडो मोटी आया, क्या करूं तुम्हारी वैकुंठ को जाते साध संगत में होए। माना एडो साध संगत में मजो तो आए जे वैकुंठ उनके न वणे पियो। देह लोक खोले छॾियऊंसि, इंद्र लोक खोले छॾियऊंसि, वैकुंठ खोले छॾियऊंसि। कबीर जाते दिल मन ई तू घुम तो जो एडियूं कमायूं थियल न जे तुंहिंजा रस्ता ई खुलिया पिया आहिनि, असां त विया ई नथा सघूं। तू जाते रहे उते रही। चई ते हिंदोरे में झूठी छा कर, असांजे तौर कोई बीमार न मरूं जिंद छुटे। ॼणा उते गिल में छा पिया अथनि, कयल छा त वेझे सुर्ग मां त मोटी ईंदी वे। चङो इहो त वे सुर्ग त वे रोज़ 2 कलाक कढो। इन सुर्ग जो वरी रस्तो असांखे आहे, पोइ असांखे पक आहे कुछ कंदासीं तो धर्म राय के ताकत कोने असांखो पूछे, न कंदासीं को वेठा हूंदा वारो असांजो केतिरो पवंदो। कंदासीं टाइम करदासीं मन का घड़ी सफली थिए। मन का इन मुंहिंजे गुरु खे घड़ी वणे, जुती में जाए ॾियनि छड़ो ते वयूं बस। ये घर परिवार संसार बार भर रहा, सौदागर चढ़ रहा, ये हलिया वेंदासीं। कुछ न तेरी न मेरी, न मुंहिंजो न तुंहिंजो, सभिनि जो ॾिनल आहे। आयासीं कुछ कोन खणी आयासीं। घर ॾिनई, परिवार ॾिनई, वहण जी जाइ ॾिनई, उनमें असांखे जाप ॾिनई। असां पाप पाण न खणूं, सभु ने ॾिनो। चाहे जापी थे या पापी थे, पुण्य करें या निदक थे। पुण्य कंदे तो पुण्य कजा वेंदा न तो कमाई कम ईंदो तो। हिकिड़ो संत वेठो जे साईं एॾो आहे, सॼो ॾींहुं विड़दो आहे, ईंदो त आहे दमचर मथो पियो हुन। चढ़ी भई इहो तो ॾाढो ग़रीब माण्हू आहे, सुठो माण्हू आहे। चए न साईं तंग त करे छॾियो अथसि। संत जे चङो भला मां ॾिसंदो आहियां, जीअं जे अखियूं बूटियईं चवंदो मार भेण हिन जा पुण्य एतिरा थियल आहिनि, हिन जे घर में असां वञी नथा सघूं। चए साईं पोइ अहिड़ा कहिड़ा पुण्य कया अथसि, विड़दो सभिनी सां। चए दुनिया सां विड़ी निकिरी वेंदो, सभु को गिला कंदुसि तो निकितो वेंदो। हे पाप कोन्हे कंदो, पुण्य कंदो। तव्हां सां ईअं विड़दो भई मिट माइट वॾो थियो दड़को ॾिनो, हाणे त वॾनि जो कोई सही न आहे सघंदो। हाणे नंढा चवंदा आहिनि असां वॾा सदाई ख़ुशि रहे, न त असांखे ख़ुशी आहे जे वॾा थिए न त सुठो, पंहिंजा पाण त संभाले वठे न, असां त आज़ादु सुठा आहियूं। वॾपण हाणे असांखो पुछंदा आहिनि छा ठहंदो आहे, 2 वॻा ठहंदा आहिनि, 2 बिस्कुट जा पूरा ठहंदा आहिनि, ॿियो छा। वॾनि जो बि चा कबा चढ़ो वञी न वञी काॾे वञिणो हुजे 50 जी तुंहिंजी वाट आहे की 100 जी आहे। वॾे माण्हू खे इहो पुछंदो कंदो छा, कहिड़ो घर में मुखी आहे जो सभिनी खे सुखी करे वेंदो, हथो दुखी करे वेंदो। वॾे माण्हू जो अॼुकल्ह वणंदो पिया, हक़ीक़त आहे। तंहिंखो हेठि चङा नंढा थियूं, सभु जेको झुकी हलूं, ठीकु आहे। ख़ुशी हुनमें थो वे, मज़ो वठी ॾिसूं। छड़ो चऊं न असां कुझु न कंदा, ॾाढा सुठा हो, हा त ॾींगा ई सिधा थी वेंदा। इन करे कमायूं करम। चए इन जा पुण्य एतिरा थियल आहिनि, मां छड़ो ॾिठो त मां त इन दरवाज़े को वठी, इन जो कोई पाप ई कोन्हे थियल। चए साईं पोइ इन छा कयो? चए वञ हिन संतनि जी एतिरी पूजा कई, रात जो निंड न आहे कंदो। वरी अंधारे जो उथी मिठियूं तारियूं रधाए दरिया में विझी ॾींदो आहे, पखियुनि खे विझी ॾींदो आहे। काथे पाप इन जो आहे कोन, मां हिन खे घुटो ॾियां। भई चवांसि भई तूं छो कंहिंखे दुखी कयो आहे, तव्हां घर वारा उनखे सुखी करो या दुखी करो या बुखी करो। जे संतूं में वारो कोन आहे, जेको शेवा कनि था उन्हनि जा आहिनि। अरे भई संत सभिनी जा हूंदा था, अवल त कंदा ई चोरनि सां आहिनि, विड़ाकनि सां प्यार आहिनि, कॾहिं सुठे माण्हू सां ईअं न मिलंदा हुआ। संत किरियल खे खणण लाइ कोई न तयार हो। तुंहिंजो भाल भलायूं कीअं मां बुलायां, कोई खणण लाइ तयार न हो। इन जा किरोड़े एहसान आहिनि जंहिं असांजो ॾोह न ॾिठई।
इन करे जेतिरो थी सघे कुछ गॾु करण सिखूं साईं, कुछ पुण्य करण सिखूं, खाइण न सिखूं, कुछ खणण सिखूं। आया हूं कुछ तो खाई वञूं। देगा चढ़ी पियूं रोटियूं खाईंदी वाह त चवंदो मिठो, रोटी ॾींदा, सब्जियूं ॾींदा, वरी मिठो ॾींदा, बोतल ॾींदा, पाणी ॾींदा, अलाए छा छा खाराईंदा आहिनि। वात खे चस्को। वरी निड़ी चवंदी मां लंघंदो ॾिठो, पेट चए मां कुछ न ॾिठो, कुछ कोन, जेतिरो खा, भरे मारे खा या ॾिसी करे खा या ॾिकाए खा। सच्चा सतगुरु चवंदा ॾिखाए खाइण शर्मदगी, विराए खाइण बंदगी, लिकाए खाइण गंदगी। असांजा सच्चा सतगुरु ईअं ॿुधाईंदा आहिनि भई ॾिखाए खाईंदा वे शर्म थींदो वे, विराए खाईंदा वे बंदगी आहे, सभिनी में विराए खाईंदा वे। अॻे कोन हूंदो त कुल वेही रहंदो माण्हू लिकाए करे, अॼु चओ वरी कंहिंजे पेट में पवे कोई खाए त साईं। ॾिखाए खाइण शर्मदगी, भई ॾिखाईंदा वे खाईंदा वे शर्मदगी, लिकाए खाइण गंदगी। अबा दूल्हा दरवेश चवंदा पुट लिकाए खाईंदा वे न किरड़ी जो जनम पाईंदा वे। पोइ असां चवंदा बाबा किरड़ी जो की चए पुट इहो भउ करणु खपे, गुरू गार्गो भई मथां लुकाए रखूं प्रसाद मां खाई छॾां हिननि खे न ॾियां। को प्रसाद त तुंहिंजो पियो हूंदो थींदो छा? संत ईअं कोन्हे चवंदो तव्हां प्रसाद खणे, पबुड़ी साॻी आहे, दुकान ते हलूं को किरी पवंदी उहो खणी रखी छॾंदो, असांखे 25 रुपए ॾींदो। हिते पूड़ी प्रसाद इहा साॻी असां पूड़ी खणी करे संत जो प्रसाद अखियुनि ते रखबो आहे, उन पुड़ी जो एॾो मुल्ह आहे। जेका किरी पई दुकान ते ईअं खणी रखीसि दुकान वारे, जॾहिं संत वटि पहुती प्रसाद थी चुको। एॾी तुंहिंजी करामत आहे जंहिं सभ ते राज करे उनखे रखियो अथसि, उन पुड़ी खे प्रसाद करे खाइबो आहे। इन करे चवंदा मन नीवा, कुछ निवड़ी करे हलूं, कुछ पाए हलूं, कुछ खणी हलूं, खर्चण जी कोशिश न करूं, आस्ते आस्ते हलंदा हलूं। रोज पंहिंजे गुरू खे ॾियो, गुरू घर खे टाइम ॾियूं। जेको टाइम असां फेरे सां तव्हांखे चई वेंदा आहियूं 1.5 घंटो ज़रूरी ॾियो। पर जेके चवंदा आहिनि पंहिंजूं पंहिंजूं आहिनि, पोइ हाणे कंहिंखे चऊं ख़बर न आहे, असांखे त सभु पंहिंजो आहिनि। चवंदा आहिनि तव्हांजो नंढनि सां प्यार आहे, असां वीचारनि खे प्यार ॾिनो कोन्हसीं, वरितो अथसीं। सचे साईं जा कुर्बन जंहिं असांखे मुंहुं ॾिसण जहिड़ो कयो अथसि, मालिक जूं महिरबानियूं आहिनि जे असांखे इंसान करे धरती ते मोकिलियईं। पशु आहिनि, पखी आहिनि, कुता आहिनि, ढोर आहिनि, डगा आहिनि, कंहिंखे ॼाण न आहे त असां धरती ते आया आहियूं कुझु करूं, वीचारा ज़मीननि में घुमंदा वरंदा हूंदा आहिनि। असांखे पतो आहे असां मानिस थी आया आहियूं, इन खां पोइ इहा ई देही आहे जेका अॼु असांजी शेवा करे सतगुरु ताईं पहुचंदी। सच्चाई सां हलंदासीं, कूड़ कपट खे ख़तम कंदासीं। रुगो चवंदा आहियूं कल जुग आहे, कल जुग आहे, भाई चवंदासीं कल जुग आहे त छड़ो कूड़ू आहिनि, मोबाइल कूड़ा खोड़ निकिता आहिनि। सच राति असांखे देरि थी वई रस्ते में, पोइ सम्झूं पिया हाणे सॼी राति बीहणो ई पवंदो। चऊंसि पिया हाणे दाता तोखे ख़बर थी असां कुझु नथा करे सघूं, वञी ॼाण पाण हाणे जेतिरो टाइम विया या मोकिले, असां राड़की साहिब ईंदासीं तुंहिंजी मर्ज़ी। ओड़ी महिल ॾिसूं पिया त कूड़ बि आहे, सच बि आहे, मोबाइल बि सचियूं ॻाल्हियूं कंदो आहे। असां भाई चवंदा आहियूं भई चङो त कोई मोबाइल जा सुख थी पिया आहिनि, मिड़े सभ सां मिलणु ॻाल्हाइणु थींदो आहे। कुदरती राति जीअं फोन करूं वेंदा सचे साईं जी अहिड़ा कुर्ब पंहिंजे लेखे
गाड़ियों ईंदियूं वञे पंहिंजे लाइ कढी करे इहो विराड़ किसाब पुॼे न ॾे त उते चऊं पिया भई मोबाइल ॾिस चवंदा आहियूं कूड़ाई आहिनि कूड़ाई कोन्हे सचाई आहे बाक़ी ईअं आहे जहिड़ो असां रवैयो रखंदासीं जहिड़ो जहिड़ो ख़्यालु रखंदासीं जहिड़ो जहिड़ो सोच रखंदासीं छड़ी रिंग जे वईदी आहे उहा ॼण प्यारी भई वार वार वंदन कयां सचो सतराम सतगुर पूज भई वेठो आहे बार बार गुरु जो नालो वठ इन करे उहा रिंग बि सुठी आहे असां राजा साईं वेठा वटि वेठा हुआसीं पोइ बदुला दरवेश जी आरती भरियल हुअसि पोइ चए पियो भेण जेको 3 रिंगा कंदो आहे इहो मां सॼी ॿुधंदो आहियां पोइ खणंदो आहे छो जो उन्हनि जी आरती साहिब जी धुन अहिड़ी आहे सचे सतराम जो नालो आहे मिठो बदुला दरवेश जे ज़ोर सां आरती साहिब पंहिंजी मौज जी थियल अथनि उते मां चवांसि पई मुंहिंजे भाउ मां रिंगा वॼदियूं आहिनि पोइ चवंदी आहियां थोरो वॼे सही और मेरा थोरो ॿुधूं सही हक़ीक़त आहे इहे सचा सतगुरु सभु सिखियायूं ॾियण आया आहिनि असांखे कुझु बणाइण आया आहिनि असां माने जनम में आया आहियूं कुझु करे वठूं कमाए वठूं अञा ॾुखियाई थींदी तंहिंखां कुझु कयल हुजे आया आहियूं त वेंदासीं ज़रूरु ठहिया आहियूं त रहंदासीं ज़रूरु ॼमिया आहियूं त मरंदासीं ज़रूरु हिकु ॾींहुं अचण जो हिकु ॾींहुं वञण जो आया आहियूं कुझु करे वठूं कुझु पाए वठूं कुझु टाइम कढी वठूं गुरू घर खे टाइम ॾियो जेको टाइम मिले बि पंहिंजो कलाक ॾेढ कढो उते पराई पचर न करो गुरू जी महिमा करो शब्द चओ कंहिंजी ॻाल्हि पुछो कंहिं सां दुख सुख वंडो ईअं न आहे भई कोई असां सां वंडण ईंदो अंदरि पाइण सिखो अंदरि कीअं कंहिंजी ॻाल्हि रखबी आहे अॻे वॾा चवंदा कुनी खे ढक ॾे पोइ सवादु ॾींदो आहे अॼु त तरे करे बसि जल्दी करे 8 पैटनि में पाती अॻे ढक ॾेई अंगरनि ते विहाए छॾबी चवंदा सवादु न अॼु ताईं उहे सब्जियूं कंहिं न ठाहियूं अवल असां ई चवंदा कुकर में सीटी ॾे जिंद छुटे जल्दी करो पर जेके असां अॻु खाधियूंसीं उन सब्जी में हाणे मज़ो न आहे इन करे मोहबत निकिरी वई आहे मन जा ख़्यालात बतलजी विया आहिनि सभु कंहिंखे ऊची लॻण लॻी वई आहे छड़ो हे खावां हे कणा हे पायां इहा ख़बर न आहे त प्रभु खे पाइण में केतिरो टाइम लॻंदो अञा टाइम सुठो अथव भाई चवंदा उमिरि हाणे नंढी आहे उमिरि नंढी न आहे अॼु बि ऋषि मुनि तपस्वी 300 साल वेठा आहिनि अॼु बि वेठा आहिनि खुंभ जे मेले जो असां ॾिठोसीं हिकु ऋषि कई वेठो त कंहिं आयसि इन बांह खे हिलाइण चयोसि करो पर ॾिठोसीं असां ईअं ॾकंदी पई हलंदी पई आहे उनजी एॾी उते पहाड़ थी वई 4 ॼणनि बांह खे वरितोसि उनजी हेठि न झुकी पर आङुर बि न लुॾसि चए पियो बाक़ी असांजी छा तपस्या ईअं वेंदी असांजी 200 साल उमिरि आहे असां 12 महीने खुंभ जे मेले ते निकिरंदा 3 साल थींदो आहे 12 साल में 4 मेला थींदा आहिनि पोइ सभु को उते वेंदो आहे पोइ ॻाल्हि करनि पिया साईं वारनि जी बि उते रटन हुयो जेके नंगा जोगी आहिनि अंग ते कपिड़ो न पाईंदा आहिनि पोइ उते साईं सां मिलण थियो उन्हनि पोइ सभु जीअं असांजूं अखियूं ॾिसंदियूं चवंदा ईअं कयो ईअं कयो पर साईं सां रू रिहाण में वेठा हुए त उहे ॻाल्हियूं पिया करनि पंहिंजूं चवनि असांखे 200 साल थिया आहिनि 300 साल थिया आहिनि असां वरी उन 3 साल मेले में निकिरंदा आहियूं 3 ॾींहं ईंदा आहियूं असांखे न हूंदी आहे रोटी जी 10वें द्वार करे छॾंदा आहियूं पाण खे अंग जी ज़रूरत आहे कोन नंगा असांखे ज़रूरत छा जी वरी ईंदा आहियूं सनानु करे वरी कुंभ जे मेले ते 10वें द्वार चाढ़े छॾंदा पर उन ऋषि जी असां पाण टीवी में ॾिठोसीं त आङुर बि न हिलेसि पई ईअं पकी थी वई 10 ॼणनि हथ को वठी हेठि कयो चेक करो ताक़त आहिनि ई संत महात्मा दरवेश कीअं बणिया
मातायूं जेके बड़ियूं आहिनि इहे मातायूं कीअं थियूं संसार जे लाइ गंद में कीचड़ में हथ विधऊं अधी शांति वेंदी असां सां रोरियां सां पर चवंदी भेण मंड माया मां पर आहे त सही मालिक जो अॼु उनजा मेला उन सां गॾु मिलजी विया ई कोई भॻतियूं कंदो आहे मां त सभु कुझु चवंदो आहे माता तूं सभु जी आहे सभु कंहिंखे जनम ॾिनई कंहिंखे कयईं पर उहा माता उहा बणबी आहे जेको सिर ॾेई छॾी आहे उन दुनिया जा सुख दुख कोन ॾिठा ॿिए खे सुखी करण लाइ पाण खे पातऊं इन करे संत महात्मा दरवेश अॼु बि उहे दुनिया जूं शक्तियूं साधा वेठा आहिनि सॼो ॾींहुं संसार में हे करूं मृत लोक में आयाऊं करे वठूं असांखे लॻे असां मृत लोक में छड़ो खाइण आहे असांखे लॻे असां खाइण आहियूं माखी त आंगुर चटाई न पर मक्खन वांगुरु चिंबड़ी पियाऊं घर परिवार कीअं करूं कीअं ॾुखिया थींदा सुखिया थींदा अतो भई चवंदा चङो थियो सुठो आहे सुखिया वेठा आहियूं जेतिरो पाण पंहिंजो गुरु घर में मज़ो वरदासीं मज़ो ईअं न आहे भई छड़ो बसि पाणी पीऊं रोटी खाऊं प्रसाद खाऊं उते वेही करे ॾिसूं छा असांजे गुरु जी रचना आहे उनजी महिमा ॾिसूं बेअंत 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 कयूं तो मृत लोक में मज़ो वरतो अथनि संत बणिजी विया आहिनि भगत साहब हुया कुंवर त मां रोज़ चाढ़े ॾींदी हुअसि पर सतगुरुनि जे मेल में उनखे वणी विया चे होका ॾींदो हलियो राम नाम जा चई ईअं कोसा कुंवर केरु खाईंदो कुंवर वठो पर वञ उनजो होका ॾींदो हलियो राम नाम जा भई ईश्वर वटि उनजो होको पहुतो वञी राम करे छॾियांसि मिलाए छॾियांसि पाण सां चे जेको कर तोखे मूंखे धार कंदो उहो कीअं पाईंदो एतिरा मालिक जूं रचनायूं जंहिं शिष्य मां गुरु बणिया भाई अरदास राम या घर में कुछ न खणी आया नंढपण में आया जे जवानी में ॿार अॼुकल्ह शेवा का वेंदा आहिनि चए तो भिटकदो वरतो आहे मुंहिंजो पुट उते ईअं पियो आहे अचे त कुझु कमाए संत वटि कमाओ हुजे न खिलदियूं आहिनि भेण असांजा पुट मां चवंदी आहियां मुंहिंजो जेको तव्हांजा पुट कमाओ छड़ो हिकिड़ो ॾींहुं असांखे ॾियो दुकान छॾाए सॼो ॾींहुं असां वटि रवायो वरी राति जो वठी वञो कमाओ घुर तूं वेंदे मां काॾे छा कंदमि तूं कमाए ॾींदे त मां खाईंदमि तूं वञी हलियो त मां काथो खाईंदमि इन करे छड़ो मोह में फाथा पियाऊं इन करे संत महात्मा दरवेश दयावान दुख कटण हार सुख ॾियण हार इन करे संत ईश्वर आहिनि संत महात्मा आहिनि जेके ॿिए खे ॾेई करे ॿियनि जी जीवन ठाहिण लाइ असां उहो त नथा करे सघूं पर थोरो आस्ते आस्ते पाण खे हलाइण जी राह ॾींदा वञूं कुझु कंदा वञूं थोरो आस्ते आस्ते कमाए करे थोरो गॾु थियल हुजे जेको असांखे न कंदासीं पोइ चऊं साधराम बचाए अच सचा साईं बचाए ओॾी महिल उहे पुट परिवार चवंदो पंहिंजे गुरू खे यादि कर डॉक्टर जवाबु ॾींदा पंहिंजे हिन सां छा करूं ओॾी महिल उहे चवंदा जप भाई जप पंहिंजे वाहेगुरु जप सतनाम जप जाते जेको वेंदड़ आहे ओॾी महिल जप जप ओॾी महिल ॿुधी ॾे सचो साईं ओॾी महिल कर्म सुठा कराए हाणे जीअं आयाऊं अहिड़ा कर्म कराए जे दुनिया में भूलूं न जीअं उन संत उन तोणे उन न लेखियुसि उहो अंकारी हो उनजे अंकार भञण जे करे उनखे वरी चई अबा ठीकु आहे तूं चवंदो पिया चवे त नांग खे मां वरती वञा चवे त छॾी वञा नांग चवेसि मां हिते वेहींदुमि चणनि खे त वरती वञ उहो चुप करे वेही रहियो चे हाणे जीअं चवे
चे हाणे तूं अहिड़ो कोई महात्मा आहे जेको नांगनि खे झली वेठो आहे। असां त इंसाननि खे नथा झले सघूं। असांजा मन इहे ज़हरीला नांग आहिनि जेके थोरो घणो सही न सघंदो आहे। ईअं हाणे डांग खाली ॿिए खे विढ़ण खां वेठा आहियूं, कमाइण खां वयूं। अमृत बाणी पढ़ी करे जेको जाते वेंदो आहे उनजो लाभ वठूं। कोशिश करे सत्संग जो टाइम कढो, सत्संग में वधो, सत्संग में पुॼो। हिकिड़ो अखर छड़ो घणो अॼु असां घर में वेंदासीं असां यादगिरी खां खई वञूं। जीअं कुझु असांखे इहो यादि हुजे त गुरु जी संत की महिमा भेद न जाने, जैता सुने तैता माने। जेको सम्झंदो सुणंदो उनखे ज़रूरत हूंदी, न त ईअं ई हूंदो जीअं कोई ॻाल्हाईंदो वेठो, कोई खिलंदो वेठो, कोई ख़्यालु ॾींदो, कोई न ॾींदो। असांजो मन ओॾी महिल ड्रोम छो चङे कम में सत्संग में मन खे जाड़ी हूंदी आहे, उते अंदरो वेठो ॻाल्हाईंदो भई अञा सत्संग हलंदो या अञा देरि आहे या अहिड़ो आहे। हाणे ॿार देरि थी वेंदी पोइ कुझु न कुझु उनको कराईंदो वेठो जीअं उनखे सुकून न हुजे। इन करे कोई खणण लाइ तयारु न हूंदो आहे। मन लंब अथसि, इन करे उहा चाढ़ी अथसि, लगाम कोन्हेसि। लगाम में जे सचे साईं वटि असांजे मन जी जेको रोके करे हिते पुॼाए थो। इहो ई आहे सचो सतगुरु जेको सबके साथ ॾियण वारो। जेतिरो थी सघे जीअं अॼु सभु पाण गॾु थियूं ईअं हरदम गॾु करूं, गॾु हुजूं, पाण में एतिरो प्यार वधायो जे जीअं 12 महीने गॾु थींदियूं। वरी मेले में या ईअं किथे बि थियो थियूं त विच में कोई ॾींहुं अहिड़ो रखो जेको 1.25 घंटो पोइ धुनी साहिब पढ़ी करे सभु मिलो। अंदरियां ख़्यालात असांजा जॾहिं निकिरी वेंदा, ऊचूं जॾहिं रस्ता मिलंदा आहिनि, जॾहिं माण्हू पाण खे साफ़ रखंदो आहे, मन खे शांत कंदो आहे, संत जी शेवा कंदो आहे, उनजी शरण वरंदो आहे, उनको ग़लति कम न कराईंदो। तोणे उहो कंहिंखे घुटो बि ॾींदो पियो त संत खे इहा ॻाल्हि न वणंदी। कोशिश करे सभ खे ईअं ई ॾिसूं जीअं सभु पंहिंजे गुरु जा ॿारूं आया हिकु ईश्वर ॾों ई आहियूं। नाला अनेक अथसि, कई रूप तुंहिंजा, कई स्वरूप तुंहिंजा, उनजा कई स्वरूप आहिनि जंहिं जाते काथे दुकान खोले छॾिया आहिनि। इन संतनि महात्मनि आस्थान जोड़िया आहिनि सुख ॾियण लाइ। असां सुखनि में सुखी थी पंहिंजे सतगुरु जी शरण वठी अॻिते वधी करे रोज़ जी इहा जेका असांखे आदत पयल आहे, जेको माण्हू ॾींगो मिले या कोई ग़लति मिले उते अंदरों पाण खे जाती पाए ॾिसूं मां त ग़लति न आहियां, मतिलबु मां उन सां ठही विया, मुंहिंजा कर्म न ठहिया। इहे संत महात्मा सेखारींदा आहिनि। असांजा साईं त ॻाल्हाइण में ई असांखे सत्संग ॿुधाए छॾंदा आहिनि। चवंदा आहियूं साईं हे कीअं पोइ चवंदो कुझु कोन्हे, दुनिया हले पई, हलंदा हलूं। उनखे ख़बर आहे सागर आहे सागर। इन करे संत महात्मा खे सॼी ख़बर आहे असांजी। जहिड़ा जहिड़ा कदम खणंदासीं ओड़ो ओड़ो गॾु कंदासीं, जेतिरो गॾु करे रखंदासीं। कंहिं मेड़िया माणिक मोती किन चूंडिया कख, उन नया हथ जे कुझु ॻोल्हे न वरितो। असां ईअं न थियूं, असांखे पंहिंजे मालिक सभु कुझु ॾिनो आहे। उन ते अमल करे आस्ते आस्ते हलण जी राह वठूं, सतगुरु जी शरण वठूं, उनजी शेवा में शामिल थियूं। ॻाल्हायूं त प्यार वारो ॻाल्हायूं, नफ़रत छा जी, कंहिंसां नफ़रत कोन्हे। कबीरा खड़ा बाजार सबको मांगो खैर, ना किसी की दोस्ती ना किसी का वेर। असांजी न कंहिंसां दोस्ती आहे न कंहिंसां वेर आहे, छड़ी इहा शेवा करूं, सतगुरु जे दर ते पुॼूं, इन जा रोज़ दर्शन करूं, इन अखियुनि खे इहे दर्शन करायूं, इन पेरनि खे पांधीड़ो बणाए इन जे चरणनि ते पुॼायूं, जीअं असांजा कदम बि उते सुठा वञनि। सतगुरु जे संग में वञी पाण खे कुझु बणाए करे इहा जीवन पंहिंजी ईअं न वञे। कोशिश करे आस्ते आस्ते पाण खे, जीअं ॿार स्कूल वेंदो आहे, मास्तर मारंदो आहे
वरी प्यार ॾींदो आहे। असांजो त सागर आहे, असांखे दड़का न ॾिना अथसि, इन करे असां आज़ादु थी विया आहियूं। इन करे असांखे मिलणा खिलणा संत महात्मा मिलिया आहिनि त समय सां सभु जे अॻो पुटु झुकणो ई पवंदो। पंहिंजे ॿारनि सां बच्चनि सां अॼु घर में जेसिताईं झुकी न हलंदासीं त पाणी जो गिलास कोन मिलंदो। पर रहमत में सचे सतगुरु जी उन झुकण सेखारियो आहे। मन नीवा मत हुजे, असांखे कंध छिके करण में रहमत थी वेंदी। मथे करे घुमंदासीं अहंकार अची वेंदो। इन करे सचो साईं करे इहा ई अरदास करूंसि, न असांखे वॾाई ॾे, न पंहिंजी दया ॾे, जेका तुंहिंजी दया मन ते रखी सुठे वीचारनि में अची करे तुंहिंजी शरण में पहुची, जीअं अॼु पाण सभु गॾु थियाऊं सदाई शल गॾु हुजूं। सतगुरु खे इहा ई वेनिती करूं, हे मुंहिंजा मालिक असां को अहिड़ा कर्म कराए जे दुनिया जे लहरनि को बचाए करे पंहिंजे चरणनि में वहण जे लाइक़ु बणाए। सचो